कंदकोट में गुज़रियल ॾींहुं क़तल थियल 3 ॼणनि मां 2 जी तदफ़ीन कई वई आहे। तुरानीमल थाणे जे हद ॻोठ जाम सुहारो चाचड़ में हथियार बंदनि जी फायरिंग में मारिजी वियल 3 ॼणनि मां 2 ॼणनि ताजू उर्फ ताज मोहम्मद ऐं अली असगर चाचड़ जे ॻोठ मेगल चाचड़ में तदफ़ीन कई वई। जनाज़े नमाज़ में ॻोठाणनि सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मारिजी वियलनि 3 ॼणनि मां हिकु ॼणो पीज़ो उर्फ अब्दुल रशीद चाचड़ जो लाश ॾोहारी पाण सां गॾु खणी विया, जेको मढ़ वारसनि खे न मिली सघियो आहे। पुलिस ऐं वारसनि मढ़ जी वापसी लाइ राजूणियूं कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। धाड़ियल जीअं जागीराणी लाश वापसि करण लाइ चौपायो माल ऐं हथियार वापसि करण जो शर्त रखी छॾियो आहे। वाज़े रहे त 1.5 महीनो अॻु बि जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे हथियार बंदनि ॻोठ मेगल चाचड़ ते हमलो करे हिक ई घर जे 9 भातियुनि खे क़त्ल कयो हो। कशमोर कंदकोट पुलिस एतिरा ॾींहं गुज़रण बावजूद हिकु बि ॾोहारी गिरफ़्तार न करे सघी आहे।